मदद आऊं सही कामरेड शौकत अली ज़रदारी इत्तेहाद तालके काज़ी अहमद जो सदर आहियां। असांजी सही गुज़ारिश आहे सभिनी आला उहिदेदारनि खे, आला क़यादत खे, सही आसिफ़ अली ज़रदारी साहब खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे, अदी फरियाल टालपुर साहिबा खे त असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल ख़राबु पियो थिए। असांजी बिल्डिंग बिल्कुलु नाकारा थी चुकी आहे। असां माना जेके ॻोठाणा आहिनि उहे ॿार नथा छॾीनि स्कूल में, स्कूल जी ख़तरनाक हालत जे करे। सो असां गुज़ारिश कंदासीं असांजे वॾनि खे, असांजे जेके आहिनि MPA साहब आहिनि असांजे तक जा, असांजे हिन मसइले ते गौर नथा कनि। सो बराए महिरबानी करे, हींअर बि असांजा बचिड़ा वणनि हेठां तालीम पिराए रहिया आहिनि। मथां गर्मियुनि जी मौसम आहे, सॼी सर्दी, ॿार ॿाहिरि वेठा आहिनि, न वॉशरूम आहिनि न कुझु आहे। सो असां आला तरह से गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे नई बिल्डिंग ॾिनी वञे ऐं असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। साहब छा मसइलो आहे स्कूल जे हवाले सां? तव्हां ॿार सरापा एहतिजाज बीठा आहिनि। साईं, असांजो मसइलो इहो आहे त काफ़ी अरसे खां वठी 2024 खां वठी असांजी बिल्डिंग जो लेटर आयल आहे आला ऑफिसरनि जे तरफ़ां त हीअ बिल्डिंग ख़तरनाक आहे। सही जंहिंजो सबबु इहो आहे त असांजा ॿार कुझु अरसे खां पहिरियां ज़ख़्मी थिया, अस्पतालनि ताईं असां ॿारनि खे वठी वियासीं। को बि आला इख़्तियारनि असां सां को बि कंप्रोमाइज़ न कयो आहे। अच्छा, न असांखे बिल्डिंग जे लाइ आहे, न असां वटि को लड़ी आयो, न तर जो को MPA, न को MNA, न कोई असां वटि लड़ी आयो एजुकेशन जो ऑफिसर। सही। ऐं असां अपीलूं करे करे, प्रेस कॉन्फ्रेंसूं करे करे असां हाणे बेज़ार थी करे असां पंहिंजा ॿार पंहिंजा बचिड़ा घर रखे छॾिया आहिनि त बाबा को बि स्कूल न वञे। छो असांजे ॿारनि खे तमामु जानी ख़तरो आहे। असां आला इख़्तियारनि खां, आला ऑफिसरनि खां, MPA MNAs ऐं एजुकेशन ऑफिसरनि खां अपील था कयूं त हिन लेटर जे तहत को अमल असां ते कनि, असांखे नई बिल्डिंग ॾियनि। नया वॉशरूम न आहिनि, ॿार असांजा किथे वञनि? हींअर बि असांजा ॿार मजबूरी में पढ़ायूं पिया, इन करे तालीम ज़रूरी आहे। असां तालीम खां महरूम नथा करणु चाहियूं ॿार, लेकिन असां ॿारनि खे वरी बि पंहिंजे बग़ैर छित जे धुप ते असांजो उस्ताद बि वेठो आहे ऐं असांजा ॿार वेठा आहिनि। असां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी करे कुझु असां ते रहम कयो वञे। असां साईं जेको आला मुंहिंजो नालो अमीर अली आहे, जिते मां हेड मास्टर बि आहियां ऐं PhD टीचर बि आहियां। असांजे स्कूल में तक़रीबन हिते मुंहिंजी पोस्टिंग खे तक़रीबन कोई 4 खां 5 महीना थिया आहिनि। उनखां पहिरियां जेका ॿारनि जी इनरोलमेंट हुई लॻभॻि कोई 100 जे आसपास हुई। हाणे उनखां पोइ जेको विच में हादसो थियो, बिल्डिंग जा मथां चापड़ किरिया ऐं ॿार तमामु घणा ज़ख़्मी थिया। उनखां पोइ इनरोलमेंट तमामु ॿारनि जी घटि थिए थी। जेकॾहिं कुझु वालिदनि खे चऊं था त बाबा ॿार नथा अचनि त वालिदनि जो चवणु असर बिल्डिंग में ख़तरो आहे, ॿारनि जे मथां को किरी पए सुभाणे ज़िम्मेवार कयूं। उन हिसाब सां असांखे ही सब इंजीनियर जो असिस्टेंट इंजीनियर जो असांखे चवनि था साईं ही बिल्डिंग तमामु घणी ख़तरनाक आहे, जंहिंमें ॿार वेहणु माना तमामु इंतिहाई ख़तरनाक ॿारनि जे लाइ। ऐं नेशनल हाईवे असांखे साम्हूं आहे, सफ़ा बराबरि में आहे, त बि असांजे लड़ी केरु कोन थो अचे। असां वटि न लेट आहे, न स्कूल आहे, न कुझु आहे। रोड बि सफ़ा ख़तमु लॻो पियो आहे, त बि केरु नथो अचे। रोड सफ़ा वेझे आहे, 2 मिंटनि जो फ़ासिलो आहे, त बि केरु कोन थो अचे साईं असांजे। दोस्तों, ही आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ बाक़ी ज़रदारी जे बिल्डिंग जो 12हों हिसो।
नाज़रीन ही ॾिसो स्कूल जी हालत ॾिसो पोज़ीशन ॾिसो जेको उस्ताद पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहे मासूम ॿार जेका असां हींअर गर्मी सर्दी तोड़े हींअर ॾिसो कहिड़ी पोज़ीशन आहे उहा ॿार मासूम ॿार स्कूल जे ॿाहिरां पढ़ी रहिया आहिनि बिल्डिंग जो एॾो ख़ौफ़ ऐं ख़तरो आहे जो स्कूल जे ॿार अचण लाइ तयारु न आहिनि ख़ौफ़ विचां जेको सो परेशान आहिनि अचो त उन हवाले सां स्कूल जो उस्ताद उनजे वालदेन खां हाल वाल वठूं त छा मसइलो आहे मां इम्तियाज़ ज़रदारी गौराम ज़रदारी जो पुटु ये असांजी स्कूल जी हालत ॾिसो सफ़ा नाज़ुक लॻी पिया ॿारड़ा वीचारा इहे बीठा आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि सही सही जो हिननि खे वीचारनि खे तालीम कहिड़ी करायूं असां बिल्डिंग बि कोन्हे का न कोई सफ़ा लाइट बि कोन्हे वाशरूम बि कोन्हे का शइ असांखे कोन्हे हिते असां वटि न MP न MLA न केरु आयो आहे असांखे अपील था कयूं अदी फरियाल खे अली हसन खे आशिक़ हुसैन खे आसिफ साहब खे बिलावल खे त असांखे बिल्डिंग ॾी वञे हाणे भैया असिस्टेंट इंजीनियर जे तौर आहे असांखे त माना उन्हनि में चयो आहे त भई हीअ जेका बिल्डिंग आहे तमामु ख़तरनाक आहे ॿार हिन में वेहणु मतिलबु हिकिड़ो सम्झो ख़तरे खे मुंहुं ॾियणु सही जंहिंजे करे ॿार असां ॿाहिरि वेठा आहियूं पाण कोई इंसान आहे इतफ़ाक़न कोई हादसो थी पए सभु को वालदेन असांजे मथां थी बीहंदो बाबा तव्हां वटि जेकॾहिं ॿार आहे पोइ असांजे ॿारनि जी अहिड़ी हालत छो आहे सही ॿार भला हींअर अंदाज़ो कीअं तादाद केतिरो ॿारनि जो हींअर सर असां वटि जेका हींअर ताज़ी इनरोलमेंट आहे ॿारनि जी 76 इनरोलमेंट आहे अच्छा उन में कुझु ॿार अचनि था कुझु कोन था अचनि छा ॿार छा सबबु आहे न अचण जो सर न अचण जो सबबु जेकॾहिं असां वालदेन खे चऊं था त बाबा ॿार तव्हांजा स्कूल नथा अचनि छो नथा अचनि त उन्हनि जो चवणु इहो आहे सर स्कूल जी बिल्डिंग तमामु ख़राबु आहे हींअर मौसम बि सही न आहे जो असां ॿारनि खे वञी ॿाहिरि विहारियूं या छा ॿार सुभाणे बीमार थियनि या कुझु ज़ख़्मी थिए त उन्हनि जो ज़िम्मेवारु केरु हूंदो महिरबानी कयो कुझु सार संभाल लो त जीअं हिते जो स्कूल आबाद थिए ऐं ॿार इनरोलमेंट थिए ऐं ॿार पढ़ी सघनि फरियाल टालपुर साहिबा खे आसिफ ज़रदारी साहब खे बिलावल साहब खे असां इहा अपील था कयूं त असां ज़रदारी हूं हिन तक में लेकिन को बि असां वटि अहिड़ो न आहे जेको असांजी सार लहे जेके बि आहिनि पंहिंजनि खे नवाज़ीनि पिया को बि असां वटि रोड रस्तो न आहे का बिजली न आहे कुझु बि सहूलियत न आहे लेकिन असांखे मेन सहूलियत खपे स्कूल जेका असां पंहिंजा ॿार पढ़ायूं रोड रस्ते जो असां करे था वञूं बिजली जो गुज़ारो थी थो वञे लेकिन स्कूल खां सवाइ गुज़ारो न आहे असां इहा अपील था कयूं त असां बि ज़रदारी आहियूं ज़रदारी हाउस में बि असां विया आहियूं असां प्रेस कॉन्फ्रेंस बि कयूं आहिनि असांजा ॿार हिते ज़ख़्मी थिया तमामु सीरियस ज़ख़्मी थिया जेके अस्पतालनि ताईं खणी वियासीं लेकिन कंहिं बि MPA MNA या कंहिं आला ऑफिसर अची असां सां को बि तावन न कयो आहे असां अपील था कयूं पर ज़ोर अपील था कयूं असां ही अॼु ॿारनि खे हिते बीहारे बीठा आहियूं सुभाणे असां प्रेस क्लब ताईं बि वेंदासीं हथ सां मारियो या असांखे बिल्डिंग ॾियो त असां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी करे असां ग़रीबनि जो असांजे हिननि ॿचड़नि जो ख़ुदा जे वास्ते हिननि ॿचड़नि जो असांजो कुझु कनि असांखे नई बिल्डिंग खपे असांखे नई बिल्डिंग खपे सही ठीकु छा मसइलो आहे बाबा असांजो स्कूल भॼी पियो आहे बिल्डिंग किरी पिया जी साईं अस्पतालनि में आहियूं असां दाख़िल थिया आहियूं